पाकिस्तान पीपल्स पार्टी के सीनियर अगवान अब्दुल हकीम बलोच एने 237 ते फॉर्म जमा कराए छॾिया। एसएस न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब अब्दुल हकीम बलोच आर ऑफिस मलीर में काफ़िले की सूरत में पहुंची फॉर्म भराया। अब्दुल हकीम बलोच से गॾु ज़िले सदर सलमान अब्दुल्ला मुराद, MPA सलीम बलोच, PP अगवान जान मोहम्मद बलोच, UC सदर हाजी मुख्तार अली सुमरो ऐं ॿिया वॾे अंग में गॾु हुआ। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे हकीम बलोच ऐं ॿियनि चयो त हिन भेरे मुखालफ़न ते ज़बरदस्त शिकस्त ॾींदासीं। इंशाल्लाह इमरान खान के इतने वॾी शिकस्त मिलंदी। इंशाल्लाह वॾे मार्जन सां खटंदे इंशाल्लाह। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा पहिरीं भी मुक़ाबलो कयो, हाणे भी मुक़ाबलो कंदो इंशाल्लाह। चेयरमैन बिलावल भुट्टो की क़यादत में इमरान के कराची में अड़ो शिकस्त दींदासीं ताकि वो याद कंदो वो पाकिस्तान दुश्मन है, पाकिस्तान के खिलाफ कम तो करे। तुम ॾिसो पिया पीपल्स पार्टी जा वर्कर अदारे वर्कर अज नॉमिनेशन जमा कराइण आहिनि पंहिंजे कैंडिडेट सां गॾु। PTI धांधली करे सीट वरती हुई कि असां MP 3 सीटूं खटियोसीं। इंशाल्लाह हाणे अॻ खां वधीक वोट कंदासीं। असां इंशाल्लाह तव्हांखे सीट खटी ॾेखारींदासीं इंशाल्लाह ताला। पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर जो किलो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे ऐं 2018 में भी हिननि जेकी असां सीट छिनी ज़ोरी जेको आहे सो आरो प्लान जे तहत हिननि खटी आहे ऐं इंशाल्लाह 2022 ऐं अवाम ॼाणे थो हाणे हिनखे रिजेक्ट करे चुको आहे। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।